तो अड़ी तरह अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बेहतरीन वाक़ियो आहे। अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जे टाइम अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेरी मुबारक कनि पिया। सेरी अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइनि पिया। पोइ सेरी खाइण में अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5-6 जेको साहबा वेठा हुया, साहबा वेठा हुया, हाणे सेरी खाइनि पिया। जेको कुझु ॾाढो ताम हुयो अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो खाइनि पिया। पोइ अहिड़ी तरह जेको आहे टेम जेको आहे अची करे पूरो जीअं थी वियो त बिलाल हबशी जेको आज़ान ते मुक़ररु हुयो, बिलाल हबशी आयो अल्लाह के नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, चई या रसूल अल्लाह टेम जेको आहे उहो जेको आहे सुबुह सादिक जो थी चुको आहे, हाणे आज़ान ॾियणी आहे ऐं हाणे तव्हां इफ़्तारी जेको सेरी जेकी आहे बंदि कयो। ईअं बिलाल हबशी चई करे वञी करे आज़ान जी जेको आहे जॻह ते जीअं बीठो, बिलाल हबशी खे इहो ख़्यालु थियो त ॾिसां अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइण पीअण खे छॾियो आहे न छॾियो आहे, खाइण पीअण खे अल्लाह जे नबी छॾियो आहे न छॾियो आहे। त अहिड़ी तरह बिलाल हबशी जीअं आयो त अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि सां वेठा बि आहिनि ऐं जेको मुस्कुराइनि बि था ऐं जेको सेरी कनि बि था। बिलाल हबशी ॾिसी करे अल्लाह जे नबी खे या रसूल अल्लाह, अल्लाह जो कसम जेको आहे वक़्तु पूरो थी चुको आहे। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे में जीअं हुकुम हुयो, अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि रखियो। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, हे बिलाल वक़्तु हुयो पर तुंहिंजे कसम ते अल्लाह ताला वक़्तु खे ख़तमु करे छॾियो। वक़्तु हुयो याने अल्लाह ताला इहो ॿुधाइणु चाहे पियो, ॾिसो तव्हांजो नबी आहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन जो मक़ाम मां वटि एतिरो आहे, जेकॾहिं इहो सेरी करे थो अगरि वक़्तु ख़तमु थियण जे क़रीब आहे, मां रब वक़्त खे जेको आहे डिघो कंदो वञा थो।